सब अंबिया अच्छे, इब्राहीम अच्छा, कलीम अच्छा, इन सब में से है मक्के का दुर्रे यतीम अच्छा। जिस दौर पे नाज़ा थी दुनिया, अब हम जमाना भूल गए और को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। मुंह देख लिया आईने में, पर दाग न देखा सीने में। दिल ऐसा लगाया जीने में कि मरने को मुसलमान भूल गए। हिन भलारी जुए के ई लाल लडे, न बूढ़ पते न जानियते, न सजी न जडे, सिराज मौत तो सदे, आखिर राही राग जा। जय जी हूँ हबीब सा जय जी हूँ हबीब साथ जे दिल में दर्द न मेरो, अग जीवी दो अरबी करे, सो सदबो मानू शेर, सिराज रुतबो तन जो सवा शेर, जय लायो नी हो नबी असा। कब्र सरे तराम वाज बोले तराम। मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जे कुरान अज़ीम जा हिकड़ी आयत सगूरी तिलावत कई आ। दुआए त अल्लाह तबारक व तआला ॿुधण ॿुधाइण सम्झण ऐं सम्झाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे कुरान करीम जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुझी हाज़री, उलमा जी हाज़री, अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी, मरहूमा जे ईसाले सवाब जे हिन प्रोग्राम में जेको दोस्तन जानी माली तावन कियो आ, अल्लाह तबारक व तआला उलमा जे अचण ॿुधाइण खे, अवां जे अचण ॿुधण खे, दोस्तन जे ख़ैर खे पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। शल अल्लाह तबारक व तआला शादी में, गमी में, निकाह में, सलाह में रसूलुल्लाह जो तरीक़ो नसीब फरमाए। ये सुठी शय आ तो ईसाले सवाब जे लाइ कुरान जो जलसो, कुरान जो कम वधे दबा फायदो आ न। हाँ साईं, कुरान जा कम वधन पोइ मां चवंदो आहियां त मदरसा भी वधन। ही मां मिसाल ॾींदो आहियां, जीअं पंहिंजे वतन अज़ीज मुल्क पाकिस्तान जी छावणी आ, ही मदरसा दीन इस्लाम जी छावणियूं आहिनि। तव्हां असांजे मुल्क जे छावणियुनि मां जर्नल, कर्नल, फौजी पैदा थींदा, पर दीन इस्लाम जे छावणियुनि इन मदरसनि मां कुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम पैदा थींदा। मां भी कुरान अज़ीम जूं चंद ॻाल्हियूं ॿुधाइण जे लाइ अवां भाइरनि जे इसरार ऐं हुकुम ते वरी हिकु भेरो बीहर कुरान जे कचहरी में हिक ॿिए जी ज़ियारत ऐं दीदार नसीब थियो आहे। अवां जे आलो जेका मां आयत तिलावत कई, या इब्राहिम नबीअ जी दुआ आहे। मां के तरीक़े सां इंशाअल्लाह मौज़ू ते ईंदुसि। तव्हां खे सीरत जे किताबनि जे अंदर, तारीख़ जे किताबनि जे अंदर बुज़ुर्गनि जूं, अल्लाह वारनि जूं, वलियनि जूं दुआऊं मिलंदियूं।
पर वडे में वडियूं मोतबर टे दुआऊं आहिनि घणियूं बा टे हिकड़ी दुआ है जॾहिं अल्लाह तबारक व तआला मूसा कलीमुल्लाह के फरमायो त फिरौन के हक जी दावत दी त अर्ज़ के मुंहिंजा अल्लाह मुझे ज़बान में लुकनियत आ रुकावट आ जाने थो त मां जज्बाती भी आया मोकल दे त जेकर त मां पंहिंजो भाव गॾु वरतियूं वञा अल्लाह तबारक व तआला या मूसा कलीमुल्लाह जी दुआ कबूल फरमाई बी दुआ हुआ है जो मक्के जो मोर उमर रसूलुल्लाह रब का घुरी वरतो टे नंबर ते जनाब इब्राहिम जनो तो ऐलान करे मोहम्मद मुस्तफा रब को घुरी वरतो तवा साजे करे गोठ जे अंदर का जगह ठहराइंदा आयूं पो जे करे अबा मिस्त्री सोने तरीके से कम कंदो त मालिक जी दिल चवंदी त 500,000 अञा वधाए दे छड्या जो कम सोनो कयो दई इब्राहिम अलैहिस्सलाम भी एड़ो कम कयो रब पाक फरमाद मुंजा इब्राहिम डाडो सोनो कम कयो दी तुजी मजदूरी कबूल आ अज जेको घुरत जाए जेको घुरत जाए गिणो तो इब्राहिम इए पे चवे ओ मुंजा रब उहा शय पे घुराए जेका तुझे खजानन में ही हिकड़ी आ जेका तुझे खजानन में ही हिकड़ी आ एड़ी शय तो घुराए जेका कयामत ताईं कहीं न घुरी आ न वरी घुरी सघंदो ये इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ है जेका अवां जे आडो मां तिलावत कई जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम रब करीम जो काबो तामीर कयो इन टेम ते अर्ज़ कंदो पियो अल्लाह मुझे मजदूरी कबूल फरमा मुझे मजदूरी कबूल फरमा मजदूरी कबूल फरमा अल्लाह पाक फरमा मुझा खलीला तुझी मजदूरी कबूला तुझी मजदूरी कबूला जेको घुरत जाए जेको घुरत जाए अल्लाह अकबर कबीरा जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरंदो पियो बोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बना वबअस फीहिम रसूला दुआ घुरंदो पियो ए रब असांजा रसूल मकबूल अता फरमा पो मां हिय चोंदो आ ॼण त इब्राहिम अलैहिस्सलाम इए चोंदो पियो अल्लाह मकान बनायो थमाए मकीन दी जरूरत आ मदरसो बनायो थमाए उस्ताद जी जरूरत आ ओ असांजा अल्लाह इमाम जी जरूरत आ अल्लाह तबारक व तआला फरमाया मुझा इब्राहिम दुआ कबूल कई माए केड़न सिफतन वारो दिल भर जाए केड़न सिफतन वारो दिल भर जाए वो सिफतों अल्लाह कुरान में लिखायो बोल रब जो कुरान फरमा फीहिम रसूलम मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम डाढा अल्लाह इन सिफतन वारो नबी अता फरमा जेको तुजू आयतूं भी तिलावत करे किताब भी सिखाए हिकमत भी सिखाए दिलन जो तस्कियो भी करे एड़ो नबी अता फरमा नजरत गजा मां उन नबी जी गाल कंदो पियो अल्लाह अकबर कबीरा मां प्यार में चोंदो मोहब्बत में चोंदो नजरत गजा तमा के कामिल खोड़ मिलंदा अकमल हिकड़ो मोहम्मद शरीफ खोड़ मिलंदा अशरफ हिकड़ो मोहम्मद अजीम खोड़ मिलंदा आजम हिकड़ो मोहम्मद नजरत गजा तमा के हसीन खोड़ मिलंदा पर अहसन हिकड़ो मोहम्मद असन हिकड़ो मोहम्मद मां उन नबी जी गाल पे कया पाक नबी इमामुल अंबिया मुझे साईं जो साहबिया अमीर उमर पेरा मां अर्ज रखा असा जो साईं एडो तो सोहणो उलमा का वाको बुधना पाक नबी मुझे मोहम्मद साहबिया नजरत गजा साहबी तो फरमाए चोडी जो चंद भी पांजे मस्ती में आ चोडी जे चंद दे निहारे हुजूर जे चेहरे दे पो निहारा नजरत गजा साहबी तो फरमाए मां के
के दिल में ख्याल आयो अज फैसलो त कर चंद सुनो या मोहम्मद मुस्तफा सुनो सहाबी तो फरमाए नजर तक जा मां चंद दे निहारे मोहम्मद जे चेहरे दे पियो निहारिया चंद दे तके हुजूर जे चेहरे दे पियो निहारिया सहाबी तो फरमाए मुझे ज़हन ज़मीर फैसलो कयो या गाल मां के समझ में आए इन चंद में कारा कारा दाग नजर आया पर हुजूर जो चेहरो इनका भी पाक साफ नजर आयो एडो तो सोनो अमीर उमर तो फरमाए असा ईसा वारी नमाज इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इमामत में अदा किया अमीर उमर तो फरमाए असा जसाए नमाज पढ़ाए घर हल्यावा सहाबा भी शिड़ शिड़ थिया उमर तो फरमाए मां के दिल में ख्याल आयो वेही करे मस्जिद में रब जो जिक्र कया अमीर उमर तो फरमाए हिय जो निहारा सिद्दीक़ अकबर इंदो पयो हज़रत उमर तो फरमाए मां सोचींदो पयो हाने तक गडोयो नमाज में गडोयो वरी कीअं मोटंदो पयो उमर तो फरमाए हिय जो निहारा जनाब अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नबी पाक जो दरवाजो खड़कायो मुंजा साईं निकरी आया उमर तो फरमाए मां माजरो ॾिसंदो पियो असां जा साईं अबू बकर जे चेहरे दे पिया निहार अबू बकर मुंहिंजे साईं जे चेहरे दे पियो निहारे न अबू बकर पियो ॻाल्हाए न मुंहिंजो साईं पियो ॻाल्हाए उमर तो फरमाए इन मंदिर खे मां ॾिसंदो पियो न असांजो साईं पियो ॻाल्हाए न अबू बकर पियो ॻाल्हाए हज़रत उमर तो फरमाए अबू बकर साईं हलियो वियो साईं घर जे अंदर विया ॿिए ॾींहं ते मां साईं खां पुछा कई ॾाढा हज़रत उमर तो फरमाए मां साईं को पुछा कया आका कुर्बान वन्या रात अबू बकर सिद्दीक आयो अमा जो दरवाजो खड़कायो से अमा जे चेहरे दे निहारे जो अमा अबू बकर जे चेहरे दे पा निहारियो न अबू बकर पियो ॻाल्हाए न अमा पिया ॻाल्हायो मांखे ॻाल्हि समझ में कोन आए उमर नज़र तक जा हुजूर फरमायो उमर तू अबू बकर जे दर्जे कमाल के समझो नाहे समझो नाहे हुजूर जी ज़बानी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हुजूर फरमायो उमर जरे तमा के भूख लगंदी आ घर जे अंदर गभो न होंदो आ गुरबत जो ज़मानो हुजूर फरमायो उमर तमा पाड़े वारन जा दरबारा खड़काए पेट जो सफर गुज़र कंदा है अबू बकर तुझे शान तो कुर्बान तुझे नसीबन तो कुर्बान उन घड़न तो कुर्बान जे साईं जी तू ज़ियारत कया हुजूर फरमायो अबू बकर जे घर जे अंदर जने मानी जो प्रोग्राम न होंदो आ जंजा दरवाजा न खड़काईंदो आ मां हुजूर जे दरवाजे ते ईंदो आ अबू बकर मां महबूब जी ज़ियारत ते दीदार कंदो आ त अबू बकर जो ढो थी वेंदो आ उन साईं जी ॻाल्हि पियो कया नजर तक जा आदम भी रब जो नबी आ असा जो साईं भी रब जो नबी आ आदम जो जिक्र कुरान में साईं जो जिक्र कुरान में आदम नबी दा जे वण जी निस्बत आ जे वण सा प्यार आ उन वण जो जिक्र भी कुरान में नबी पाक जी जे वण सा निस्बत आ उन वण जो जिक्र भी कुरान में आदम जो जिक्र कुरान में वण जो जिक्र कुरान में असा जे साईं जो जिक्र कुरान में जे वण सा निस्बत आ उन वण जो जिक्र कुरान में आदम के रब ही फरमायो बोल रब जो कुरान फरमाया वला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनल ज़ालिमीन आदम इन वण जे वेझो न वञजाए इन वण जे वेझो न वञजाए ज़ालिमन मो बणाए छॾींदो माए नज़र तक जा अल्लाहु अकबर कबीरा जे वण सां हज़रत आदम जी निस्बत आ उन वण जे करे आदम नबी जन्नत मो निकितो आ पर जंहिं वण जी साईं सां निस्बत आ लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायूनक तहत शजरा चओ न सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा उन वण जे निस्बत जे करे नज़र तक जा आदम के उनी वण जी निस्बत जन्नत मो कढरायो पर जे वण जे हेठा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा का बैत कया अल्लाह तबारक व तआला समूरन जे लाए जन्नत जा ऐलान फरमाया बुलंद आवाज़ मुअल्लिम मुस्तफा मदनी पढ़ण वारा साहबा विरहाए विरहाए फैज़ पियो आका वठण वारा
मुअल्लिमो मुस्तफा मदनी पढ़ण वारा सहाबा विरहाए फैज़ पियो आका वठण वारा सहाबा। हज़रत नूह जो ज़िक्र कुरान में आ, असांजे साईं जो ज़िक्र कुरान में आ। नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग गई, टोटल 80 माण्हू मुसलमान थिया। 950 साल 950 साल मेहनत की तबलीग की, टोटल 80 माण्हू मुसलमान थिया। पर असांजे साईं जी बरकत वारी जिंदगी 62 साल 40 साल ऐलान नबूवत का पहिरियां कढो। हाँ साईं, बाद में घणा साल बचा बा। हाँ साईं, मुख्तसर सालन में इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा 950 साल ते निहार साईं जे उम्र ते निहार 1.25 लाख सहाबा जन्नत जा हकदार बन गए। बुलंद आवाज़ गाल कंदो पियो निस्बत जी, ईसा भी रब जो नबी आ, ईसा पैगंबर जो ज़िक्र भी कुरान में आ। अल्लाह तबारक व तआला ईसा नबी के यो मौजूदो अता फरमायो, कमाल अता फरमायो। जेकर अखियन जो नाबीनो आ, हथ घुमाईंदो आ, नज़र तकजा नज़र मिली वेंदी आ। कोड़ जी बीमारी आ, ईसा नबी हथ फेरींदो आ, शिफा मिली वेंदी आ। पर साईं जे हथन जो कमाल, साईं जे हथन जो कमाल, चुम्मे जो ॾींहुं साईं जो साबिया। अर्ज़ कंदो पियो आका कुर्बान वञा, ॾुकर पइजी वियो आ, पाणी जी ज़रूरत आ, मींहं जी ज़रूरत आ। से हथ खणो, अल्लाह तबारक व तआला मक्के ते भी रहम फरमाए त मदीने ते भी रहम फरमाए। बुलंद आवाज़ मुबारकों थी मदीना हुजूर तो में आ, मुबारकों थी मदीना हुजूर तो में आ। नबी सगोर हिदायत जो नूर तो में आ। दाढ़िया तो सुभान अल्लाह अर्ज़ कंदो पियो आका हथ खणो, अल्लाह तबारक व तआला मींहं जो मामलो फरमाए। इमामुल अंबिया हथ कया, अल्लाह मक्के वारन ते भी रहम फरमा, मदीने वारन ते भी रहम फरमा। ओ असां जा अल्लाह पानी जो मामलो फरमा। अल्लाह तबारक व तआला साईं दे दुआ के कबूल फरमायो। अची मींहं टुटो आ, अची मींहं टुटो आ, खड्डा त भरजी आ, ज़मीना भरजी वयो, नज़र त कजा सागो सावी हबीब दे आयो। आका कुर्बान वञा, हाणे त झुगा पानी में लुढ़ंदा पयान। से हथ खणो, अल्लाह तबारक व तआला रहम जो मामलो फरमाए। इहो साईं जे हथन जो कमाल आ। नबी जे मोहब्बत को सवा चाड़ो, उमर साईं जो हथ नबी साईं जे हिन मुंडरे में आहे, ऐं मुंडरो मुंडरे में हुजे त घाटे यार जी निशानी आहे न। हाँ नहीं, दिलबर नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उमर मां मोहम्मद सां केतिरो प्यारो कंदो आ, तव्हां असांजो भी पाण में प्यारो आहे नी। हाँ साईं, चाचो चए थो वॾो, मां सम्झा थो माना हाल हीणो आहे, इन साईं। बहरहाल इन लाइन ते भी अचबो इंशाअल्लाह। दिलबर नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उमर मां मोहम्मद करीम सां केतिरो प्यारो कंदो आ। हज़रत उमर अर्ज़ कंदो पियो आका अबे अम्मा का ज्यादा अवां सां प्यार, औलाद का ज्यादा अवां सां प्यार, माल को ज्यादा अवां सां प्यार, बाकी जान त प्यारी आ। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर जे हथ मां हथ कढी करे फरमायो, हुजूर फरमायो, उमर जैसी ते मां मोहम्मद मुस्तफा जान का ज्यादा, औलाद का ज्यादा, अबे अम्मा का ज्यादा मां मोहम्मद मुस्तफा प्यारो ना यार। तेसी दे इन जो ईमान कामिलो 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 नाए मना दिल बन नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा एतरो प्यार हो जे अबे अम्मा का ज्यादा, औलाद का ज्यादा, माल का ज्यादा, जान का ज्यादा नबी सा प्यार हो जे। अल्लाह अकबर कबीरा। माकड़ो मिसाल दींदो आ, कदे करे ईद दे मौके दे तवा के एड़ा दोस्त भी मिलंदा, एड़ा भाईर भी मिलंदा, वगो भी सागो आ, टोपी भी सागी आ, चप्पल भी सागी आ, मोबाइल भी सागी आ, अबा
असाजे करे जे मुझे दोस्त दे वगे जो रंग अच्छो आ मुझे कपड़े जो रंग अच्छो आ मुझे यार जी टोपी गाड़ी आ मुझी टोपी भी गाड़ी आ मुझे दोस्त जी मोबाइल ही आ मुझे दोस्त जो बूट ही आ नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा यार जे यारी में कपड़ा एक जड़ा वठंदो पयो आहे पर आई गाल नबी जे प्यार जी नारो वडो आ गुलामी रसूल में मौत भी कबूल है पर दाढ़ी कोन छदींदो गुलामी रसूल में मौत भी कबूल है पर नमाज कोन पढ़ंदो गुलामी रसूल में मौत भी कबूल है पर पाड़े वारा ना ठाव कोन आए के ना एकड़ी जगह ते असा व्यादे जलसे दे गोठ भी वडो जे जलसो रखे जमीन में मजो चाचा है मुल्क लताड़े बाहर जलसो रखियो ते हिते इंदो करजे असली वा त मां केसा गालाइंदो कोन्या मजो धूड़ त तू आ न हां साईं जलसो कुरान जो इन जे करे रखबो आ त चंद दोस्त पाण में छाबा हां साईं मामलात एड़ा होजन त दूर थी वञन न जैसे मां केसा न गालाइंदो आ बाकी जलसो छो रखियो मां अवा का बजांदो हूं त मुसलमान सब बाहर हूं पर मां कौम जो भी बियो हां एकड़ो मिस्कीन मौलवी तवा के अर्ज रखांदो ए कुरान मेड़ थव पाण में एको बदी सुलह वाली जिंदगी गुजारियो अब्दुल्ला चांडियो साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा त मरण वाली जुदाई काफी आ जीरे जुदाई न की जीरे जुदाई ए असा डिठो आ खुसूसन असा जे सिंध में जीरो होंदो न हुन जे घर जे दर खां में न गुजरंदो बाकी मरी में जो कूका एड़ियूं कंदो जण हिन का वधी के केंजो प्यार कोन हुयस आसे कदुर जीरे क्यों न बराला दीदो वडो वा नंडो वा पको वा पोड़ो वा दुनिया दो जहान सदे विंदो जवान जी गाल रहंदी आ जवान जी गाल रहंदी आ पर मसला मामला पांजे जगह ते असा जा छो त ई ना है त मौलविन सा मामला कोन थी ना न जमाने जा हालात हर के सा पेशी ना समझो ता पर मोती फोती ते ये मामला न कबा ये लेखा न कबा छा पाण मिसाल लीना अबा मोए सा केड़ो लेखो चवंदा हूं कि न हां भाई मोए सा केड़ो लेखो ई न त सुबाने कावड़ जी पे को मौलवी साहब के इशारो दिनो आ हक त चवंदा से न छो त तवा लाखन सा मुजी हुजा घट न कंदुस समझो ता तवा मुजा वडा हो मां तवा जो बच्चो आ जे वरडा बैठा हो पर जेका खामी हुंदी त खोले चाहिए चला अल्लाह तबारक व तआला तवा सा के तौफीक दे त पाण में एको बदी सुलह वाली जिंदगी गुजारियो नजर तक जा जैसे मां जीरे इन सा ठाव को न कयो दिलबल नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी ते निहार जे नबी पाक जे चाचे जा टुकर कया गभा गभा कया उनके भी मुझे साईं त माफ कयो उनके भी साईं माफ कयो हो कि न हां वाह तवा जो इहो त मामलो कोने गाल मुख्तसर आ एडी गाल जे करे पाण में एडा लेखा कबा चला अल्लाह तबारक व तआला समझ नसीब फरमाए आमीन त जो बराल मां गाल या अर्ज रखिया त ईद दे मौके दे कपड़ा भी सादा पाई लो सादे करे यार जे करे जिंदगी जा कानून मटाई लो तफसीरन जे अंदर इंदो आ दिलबन नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मक्को से मदीने आया 16-17 महीना इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा बैतुल मुकद्दस दे मुंह करे नमाज पढ़िया जनाब जिब्रील आयो मुझे साईं फरमा जिब्रील मां मोहम्मद जी तमन्ना है आरज़ू आ जेकर तक बो डाडे इब्राहिम वारो मिले जिब्रील अर्ज कंदो पियो साईं या मुंजी मजाल ना है तवा रब जा प्यारा नबी हो जेको रब सा अंगल कंदो अल्लाह कबूल कंदो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे गर्दन मुबारक निहारे करे नबी से ख्याल फरमायो रब इरादन के जानी दुआ इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर सीनन जा राज जान वाली जात कहजिया रब करीम जिया अल्लाह पाक फरमाया हबीबा मां अल्लाह जानी दो पला तुझी तमन्ना आई है जेकर काबो डाडे इब्राहिम वारो मिले अल्लाह पाक फरमाया जिब्रील जी मुझे अल्लाह वने मुझे हबीब के दिलदारी दे दिल जाए दे हबीब गलती न कजाए हालांकि मां रब जो इहो कानून बनायला त बैतुल मुकद्दस दे मुंह करे नमाज पढ़निया पर अल्लाह पाक फरमाया हबीबा मां नबी जे मोहब्बत जे करे पांजो कानून पे मटाया फलन वल्ले अन्नका क़िबलतन तरवा गाल आई यारी जी अल्लाह पाक पांजे नबी जे मोहब्बत में पांजा कानून पे मटाया
हाँ नहीं गुलामी रसूल में मौत भी कबूल आ पर दाढ़ी सन जेला तैयार होना है ये दाढ़ी सुन्नत कहजिया इज्जत कहजिया आवा इज्जत कहजिया असा जे साईं दिया कुछ मक्के जा काफर मुझे साईं ने आया मोहम्मद जे करे सच्चो नबी आ न चंद जा टुकर कर असा मनींदा रे तू सच्चो नबी आ इमामुल अंबिया गमगीन थी पया अल्लाह पाक फरमाए जिब्रील चंद के बनाण वारो भी माल ला त्रोण वारो भी माल ला जोड़न वारो भी माल ला अल्लाह पाक फरमायो हबीब के खबरदार कर सोना इशारो तू गजाए अज चंद हवाले करे छड़ियो थमाए नजरत गजा अल्लाह पाक फरमा जिब्रील चंद के बटुकर करणो वा सो त मुझे हबीब दे इज्जत जो सवाल आ बुलंद आवाज चो अल्हम्दुलिल्लाह चो अल्हम्दुलिल्लाह तेरा दर्द दूर मिठो मिठो पानी में आयो हुजूर चो अल्हम्दुलिल्लाह चो अल्हम्दुलिल्लाह तेरा दर्द दूर मिठो मिठो पानी में आयो हुजूर बुलंद आवाज़ चलो अल्लाह तबारक व तआला सही सच्ची पैरवी नसीब फरमाए अल्लाह अकबर कबीरा मां भी ही अर्ज कया तिलबल नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तिन कमन में देर न कजे घणा कम टे सही ने फरमायो जेको कर्ज वठो त टेम ॾियण जो अची वञे त टेम ते कर्ज ॾियो असा वठण ला कुरान मेड़ा कंदा दे पर जके ॾियण जो टाइम ईंदो न वो बाहर न निकरंदो घरों चोंदो छोरे के चवेस त अबो घर कोन त वो वरतो छो आई हां नहीं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आ एकड़ो करदी दुनिया जो जहान छडियो मुझे साईं फरमायो साहबियो तव्हां मां कोई न जो जनाजो पढ़ाए मां मोहम्मद मुस्तफा इन जो जनाजो कोन पढ़ाइनो छाडे करे हूंदे सूंदे कर्ज अदा न करियो हुजूर फरमायो जेको कर्ज वठो जेकर टेम अची वने ॾियण में देर न कजे ऐं ॿिए नंबर ते साईं फरमायो जेकर नमाज जो टेम अची वने त पढ़ण में देर न कजे कज़ा कज़ा थींदी आ अदा अदा थींदी आ जेको जमा सा नमाज पढ़े तो मस्जिद में वनी उलमा लिखियो आ पढ़े एक नमाज पर 27 नमाजन जो सवाब आ गई अजो आज के दिन इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी कंदा से 8 नंबर पे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकर न्याणी जवान थी वने त पढ़ाइण में देर न कजे असा ॾिसंदाऊं चइबा अञा मावारो छोरो पढ़े तो पेरन ते बीहे न अड़े उॾारींदेस हाँ सही रब जो कुरान में वायदो आ मिस्कीनी में निकाह कराए त गनी अमीर मां बनायास मिस्कीनी गरीबी में निकाह कराए त अमीर मां बनायास असा जो ईमान आ असा मुसलमान हो अल्लाह जो कुरान सच्चो रब जो कुरान एकड़ो वाक्यो ॿुधो न साईं जो साहबी आ जे घर में बरकत कोने साईं फरमाया बी शादी कर वरी आयो अञा सही चे टी शादी कर चौथी शादी के त मक्के जो अमीर बन गई हां सही चलो अल्लाह तबारक व तआला समझ नसीब फरमाए आमीन कजो असा वायदा भी रोज बुधंदा पर अमल कोने हकीकत हां सही खास करे शादी जे मौकन ते हाने विच में मां पांजे मैसर स्टाफ दे वेठो जा अगे एकड़ी सुजुकी गुजरी इको साउंड माखो वडी दाढ़ी पर इए पे नचे मां तो चवा तो हुनन के भी मारे समझो था न तो असा वरी वेठा दे मां वरी मोबाइल ने भागी हाथ में आ न मां वरी खणी तस्वीर कढी पो तस्वीर कदी कई मां द व्हाट्सएप शाम जो काल के साईं एड़ी मजाक थींदी आ कुरान में दी केनी मोकिल जाए न अड़े हे तू जलसा पांजे पाड़े जो नालो न खणंदो अड़े जलसा है सही मसलो यो आ त मायू न पयू मुड़न चे भला फोतगी थी वई थी जा हां सही मौलाना अब्दुल